सखी सरवर पीर हजरत सरवर नो जिंदाबाद। सरवरी जमात हजरत सखी सरवर नो सरवरी जमात हजरत सखी सरवर नो पीर जो आस्ते आस्ते कतार करे मिठो नालो मोहम्मद काउडे का को जगर फिर लाए वो सारी हो कमल लाहौदी लाल दिया मोहम्मद मुकाई अल्लाह बिलामी मिसाले उताई लिखी दिनाई बई सरयू सैयद के जो बादशाह जो कर मंजराए जो न वञा मंगणा कदमन
सचो दड़ी दे संदो डातर कादिर पंजे कुदरत सा के पैदा पैगंबर सिक मुखे सरदार जी आ बेशक बरोबर मेले मंज मोहम्मद दे मुखे पेचाई दो परवर डातर मुखे देखारे अली मदीनू मुनवर पूरियूं कंदो पारा ये जू सचोरियूं सरवर ओ नाज़ भरो न कराया दाता तुंहिंजे दर जो असांजा सॼ रसूल करीम खे जेको उम्मत जो अॻवान हज़रत अली कलो भली उत्शाफ़े सुञाणंदो शान भई दिल सुञे थो मुल्क में जो एॾा करे ऐलान रातो ॾींहुं रूह में बि तंग बि आहे तमाम सरवर सचा कज बचा तुंहिंजे कुबे में का पर जन क़ुरान हे पांदी नितान पंध में सारो महीनो महिमान समन कजे अमन थिजे वसीलो वरियाम जेर दरी सद सुली उत जागी पवंदो जान दिजा नंढनि खे जॾो हीअरो थियो हैरान पढ़ी कलमो साण ज़बान पार लॻींदा लॻियो